अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आबाज़ गुल उॾाणे जी कहाणी। दोस्तों वधीक तव्हांजो टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों आबाज़ गुल उॾाणे खे नंढपण खां ई ड्रामनि जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। आबाज़ गुल उॾाणियो जेको आहे PTV खां शोबे जी दुनिया में एंट्री कई। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आबाज़ गुल उॾाणो जेको आहे स्टार्टिंग जेको आहे त PTV खां कई ऐं KTN ते मॉडलिंग गाना कंदो हुयो। दोस्तों आबाज़ गुल उॾाणो हिन वक़्तु ॾाढो मशहूरु आहे। या दोस्तों आबाज़ गुल उॾाणो काफ़ी ड्रामा करे चुको आहे। पंहिंजा परावा, पत्थर दुनिया, इन खां अलावा कारो सिजु, इन खां अलावा ॿिया काफ़ी मशहूरु ड्रामा दर्दनि जो दरियाव, इन खां अलावा काफ़ी मॉडलिंग गाना करे चुको आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु आबाज़ गुल उॾाणे जो मशहूरु ड्रामो जेको हली रहियो आहे पाप नंगर, इन में जेको आहे त हिन जो नालो आहे मल्हार। मल्हार जे किरदार सां पाप नंगर ड्रामे में किरदारु अदा करे रहियो आहे। दोस्तों तमामु हिकु बहितरीनु अदाकार आहे ऐं तमामु सुठी तबियत जो मालिक आहे। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अञा हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे आबाज़ गुल उॾाणे जो। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।